एक ॿी अहम ख़बर ॾियूं। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी हलफबरदारी केस जो फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी हलफबरदारी केस जो फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं लाहौर हाई कोर्ट हलफबरदारी केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। क्या कयूं पिया। पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज जी हलफबरदारी केस जो फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी हलफबरदारी केस जो फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं लाहौर हाई कोर्ट हलफबरदारी केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। क्या कयूं पिया। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी हलफबरदारी केस जो फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जे हलफबरदारी केस जो फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं लाहौर हाई कोर्ट हलफबरदारी केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो।